अगवाकारनि खे मां हथ जोड़े अर्ज़ु कयां थो त भले कहिड़ी बि ज़ात जा आहियो, महिरबानी करे मासूम समरत कुमार खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। मां बिना कंहिं दुश्मनी जे चवां थो त मासूम समरत कुमार जे वीडियो मां मालूम थिए थो त समरत कुमार पके ते कंहिं कमरे में बांधी बणियल आहे, जेको खणायो बि ख़ुदि पाण पुलिस आहे। छो त कचे जा माण्हू मासूम खे रसनि सां कोन ॿधनि कोन हा, सिर्फ़ु नज़रबंदी कनि हा। समरत कुमार जेको नंढड़ो मासूम सग़ीर ॿारु आहे, बेरहम बेतरस, जन खे धाड़ेल त छा पर इंसान बि नथो चई सघिजे, मासूम खे वाशी दिरंदनि अगवात कयो, पर रहंदो मासूम जी वीडियो वायरल करे पियो मां त छा पर असांजी बि दिलि आज़ारे छॾी। मां ईअं नथो चवां त कचे जा माण्हू तबलीग जमायत जा आहिनि या सफ़ा के रहमदिल इंसान आहिनि, इहे वारदातूं थियनि थियूं, मां वरंदी कोन थो ॾियां कंहिंजी, पर जे कचे जा माण्हू खणनि बि हा त नंढड़े खे रसनि सां कोन ॿधनि हा।